नाज़रीन मेहड़ वेझो ट्रक जे टक्कर में लाड़काणे वासी हमराह फौत थी वियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेहरान टीवी मेहड़ जो रिपोर्टर रियाज़ चांडियो। जी रियाज़, वधीक अपडेट कजो। जी हाँ, मेहर में दुआ रेस्टोरेंट भरिसां इंडस हाईवे ते रोड हादसो पेश आयो आहे, जंहिंजे नतीजे में हिकु ॼणो फौत थी वियो आहे ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पिया आहिनि। इन हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मेहर में दुआ होटल जे भरिसां इंडस हाईवे ते जेका ट्रक ऐं मज़दा जो टक्कर लॻण सबबि मोटरसाइकिल सवार जीअंत जागीरानी जेको उहो फौत थी वियो आहे, जंहिंजे करे सलीम जागीरानी ज़ख़्मी थी पियो आहे ऐं जीअंत जागीरानी जेको फौत थी वियो आहे उहो मुकमल तौर ते उहो चीबाटजी वियो आहे ऐं हुनजो जेको मग़ज़ आहे उहो मुकमल तौर ते चिकिरजी वियो आहे, उहो ख़तमु थी वियो आहे। बाक़ी हुनजो धड़ बचियो आहे ऐं हुनखे हिन वक़्तु मेहर पुलिस पहुची करे या हुतां जा जेके माण्हू मौजूदु हुया उन्हनि तल्क अस्पताल मेहर गिम्स पहुचायो आहे, जिते हुनजो पोस्टमार्टम थी रहियो आहे ऐं पोस्टमार्टम कराइण खां पोइ उहो लाश वारसनि हवाले कयो वेंदो। जंहिं जेको ज़ख़्मी आहे सलीम जागीरानी, हुनखे फर्स्ट एड ॾिनी वई आहे तल्क अस्पताल मेहर गिम्स में। हुनखे फर्स्ट एड ॾिनी वई आहे, हुनजी तबियत सुधरंदड़ आहे ऐं हिकु ॼणो इन रोड हादसे में जीअंत जागीरानी ही जेके ॿई आहिनि उहे लाड़काणो जे भर वारे ॻोठ जा रहवासी ॿुधाया वञनि था पिया, जेके लाड़काणो खां मोटरसाइकिल ते मेहर आयल हुया ऐं इहो हादसो पेश आयो, जंहिंमें हिकु ॼणो फौत थी वियो आहे ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थिया आहिनि। जी रियाज़, तव्हांजी महिरबानी।